अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्शिजण तव्हां सां गॾु आहियां ऐं अॼु हिकु दफ़ो ॿीहर मां अव्हां लाइ कुझु टोकिन सवाल खणी आयो आहियां जेके पुछिया वञनि था। मुमकिन आहे हिन मां केतिरा ई सुवाल अची चुका हुजनि या जेके वरी अहिड़ा हुजनि जेके ग़ैर अहम हुजनि, पर मूंखे जेको आहे सो लॻो त हिननि जूं बयानु करणु ज़रूरी आहे, जंहिंजे करे मां हिते खणी आयो आहियां। पहिरियों नसर नवेस कंहिंखे चयो वेंदो आहे? इते थोरो ध्यानु तलब ॻाल्हि आहे। पहिरियों नसर नवेस 1853 खां पोइ दीवान नंदीराम खे चयो वेंदो आहे ऐं आज़ादी खां पहिरीं 1853 खां पहिरियों आख़ुन अज़ीज़ुल्लाह जेको क़ुर शरीफ़ जो 73 लफ़्ज़ तर्जुमो कयो हुयो उनखे चयो वेंदो आहे। ठीकु आहे, इन्हनि ॿिनि खे थोरो ध्यान में रखिजो। सिंधी सूरत ख़ती जुड़ण जो हुकुम कंहिं ॾिनो? कमिश्नर सर बाटल फेयर सिंधी सूरत खे जोड़ण जो हुकुम ॾिनो। सिंधी सूरत ख़ती जोड़ण जे कमेटीअ में कुल केतिरा मेंबर हुआ? 2 अंग्रेज़ ऐं 8 सिंधी। सिंधी सूरत ख़ती जोड़ण जी कमेटीअ में शामिल मेंबरनि जा नाला ही आहिनि: राय बहादुर नारायण जगन्नाथ, दीवान प्रभुदास, दीवान उदाराम थावरदास, दीवान नंदीराम। ख़ान बहादुर मिर्ज़ा सादिक अली बेग, मियाँ मोहम्मद हैदराबादी, काज़ी ग़ुलाम अली, मियाँ ग़ुलाम हुसैन कुरैशी। कमेटी में शामिल अंग्रेज़ अमलदारनि जा नाला: कैप्टन जॉर्ज स्टेक, रिचर्ड बर्टन। उन खां पोइ रिचर्ड बर्टन कहिड़ी लिपीअ जो हामी हो? अरबी सिंधी लिपीअ जो हामी हुयो। कैप्टन जॉर्ज स्टेक कहिड़ी लिपीअ जो हामी हो? देवनागरी लिपीअ जो हामी हुयो। सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरी ॿोली बणाइण लाइ कहिड़े गवर्नर हुकुमनामो जारी कयो? बम्बई जे गवर्नर सर जॉर्ज क्लर्क ईस्वी 1948 में इहो हुकुमनामो जारी कयो हुयो त सिंधी ॿोलीअ खे रख बाबा बाटल फेयर। ठीकु आहे, उन खां पोइ सिंधीअ में इम्तिहान पास करण जो इतलाहनामो कंहिं ऐं कॾहिं जारी कयो? सिंधीअ में इम्तिहान पास करण जो इतलाहनामो वरी 1851 ईस्वीअ में कमिश्नर सर बाटल फेयर जारी कयो। सिंधी सूरत ख़तीअ जी कमेटी कहिड़े अमलदार जी सरपरस्ती में जुड़ी? सिंधी सूरत जी कमेटी कहिड़े अमलदार जी सरपरस्ती में जुड़ी? असिस्टेंट कमिश्नर मिस्टर एल्स जी सरपरस्तीअ में इहा कमेटी जुड़ी हुई। ठीकु आहे, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना एल्स जी सूरत ख़तीअ मां केतिरा सुर ॼाणाया आहिनि? 10, जेके ही तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि, जिन ते बुनियादी 3 आहिनि: अलिफ, वाव, ये। दीवान गुल कॾहिं छपियो? 1875 में। तनक़ीद बाबति पहिरियों किताबु कहिड़ो आहे ऐं कॾहिं छपियो? 1883 ईस्वीअ में मीज़ानुल शेर। मीज़ानुल शेर किताब जो लेखक केरु आहे? सैयद फाज़िल शाह। दीवान नंदीराम सिंध जी तारीख़ जो कहिड़ो किताबु तर्जुमो कयो? तारीख़ मासूमी। मथे 1883 आहे। मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ तारीख़ूं लिखियलु आहिनि। जेकॾहिं कंहिं ॿिए किताब लिखियलु आहे त उहा तज़ाद हूंदो आहे, उन तज़ाद खे जेको आहे सो साम्हूं रखणु घुरिजे, छाकाणि त मां जेको किताबु पढ़ां थो ज़रूरी न आहे जंहिं किताब में अव्हां पढ़ियो हुजे साॻियो ई 1883 हुजे, इन खे थोरो ध्यान में ज़रूरु रखिजो। दीवान नंदीराम सिंध जी तारीख़ जो कहिड़ो किताबु तर्जुमो कयो? तारीख़ मासूमी। शेक्सपियर जी कहाणियुनि जो पहिरियों सिंधी तर्जुमो कंहिं कयो? मिर्ज़ा कलीज बेग, दिलपसंद अफ़साना। सिंधीअ में पहिरियों नाविल कहिड़ो ऐं कॾहिं छपियो? इते हिकु भेरो ॿीहर अव्हां जेको आहे सो ध्यानु तलब हूंदो, सवाल खे वाज़े करणु लाज़मी हूंदो। जेकॾहिं तर्जुमो आहे त रासीलास, जेकॾहिं तिबेज़ाद आहे त दिलाराम। ठीकु आहे, इन जे करे जेको रासीलास तर्जुमो सिंधी ॿोलीअ में नाविल आहे उहो उदाराम थावरदास ऐं साधू नवल हीरानंद जो तर्जुमो कयल आहे। उन खां पोइ आहे सिंधी ॿोलीअ में पहिरियों तिबेज़ाद नाविल कहिड़ो, कंहिं ऐं कॾहिं लिखियो? सभ खां पहिरियों नाविल कहिड़ो पुछई? दिलाराम। कंहिं पुछई? मिर्ज़ा कलीज बेग। कॾहिं लिखियो? 1888 में। ठीकु आहे, उन खां पोइ आहे दीवान साहिब सिंह चंदा सिंह। हिते असल में आहे त दीवान साहिब सिंह बिल्लू खोखर नाविल कंहिंजो लिखियलु आहे? उहो दीवान साहिब सिंह चंदा
सिंह जो लिखियलु आहे बिलू खोखर। सिंधीअ में पहिरियों साहिब दीवान शाइर कहिड़ो आहे? ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल हालाई। मसनवी सिंध जो शाहनामो जो मुसन्निफ़ आहे मीर हसन अली ख़ान। सिंध जे कहिड़े शाइर खे सिंध जो मिल्टन चयो वेंदो आहे? हाफ़िज़ हामिद टिखड़ाई। मीर अब्दुल हुसैन सांगीअ जा कुल केतिरा दीवान लिखियल आहिनि? देरि थींदी छो 11 बजे खां पोइ लाइजांइ। हा। लुताइफ़ लतीफ़ी कंहिंजो लिखियलु आहे? मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी। लुताइफ़ लतीफ़ी कहिड़ी ज़बान में लिखियलु आहे? फ़ारसी ज़बान में लिखियलु आहे। मीर अब्दुल हुसैन सांगी कहिड़े टालपुर हुकुमरान जो पोटो हो? मीर नसीर ख़ान। मशहूर काफ़ी तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मां न रुॻो कंहिंजो चयलु आहे? अब्दुल गफ़ूर हुमायूनी। टिखड़ जे कहिड़े शाइर खे अल्लामा चयो वञे थो? असदुल्ला शाह फ़िदा। अबुल हसन कहिड़े शाइर जो तख़ल्लुस आहे? मौलाना ताज महमूद अमरोटी। इते थोरो ध्यानु सां रखिजो। हिकिड़ो आहे मखदूम अबुल हसन मुक़दमे सलात वारो ऐं ही अबुल हसन हिन जो तख़ल्लुस आहे। ठीकु आहे। सिंध में तरक़ी पसंद तहरीक असर हेठि पहिरियों कहाणियुनि जो किताबु कहिड़ो आहे? सर्द आहूं, जेको गोबिंद पंजाबी जी सरपरस्ती में छपियो। शेख अयाज़ जी कहाणियुनि जो मजमूओ सफ़ेद वहशी। ज़ीनत नाविल कंहिंजो लिखियलु आहे ऐं कॾहिं शायो थियो? मिर्ज़ा कलीच बेग जो लिखियलु आहे, 1890 में शाया थियो। जहान आरा नाविल जो मुसन्निफ़ केरु आहे? अब्दुल रज़ाक अब्दुल सलाम आहे, जेको 1931 में शाया थियो। नूर जहान नाविल जो मुसन्निफ़ केरु आहे? डॉक्टर गुरबख्शानी, 1915 में। लुत्फ़ुल्लाह आख़ूंद कहिड़ो क़िसो तर्जुमो कयो ऐं किथां कयो? गुल ख़ंदान, उर्दू तां। बंगाली नाविलनि जो सिंधीअ में तर्जुमो पहिरियों कंहिं कयो? दीवान कौड़ोमल चंदनमल हुयो जंहिं पहिरियों तर्जुमो कयो। शाइर नाविल कंहिंजो लिखियलु आहे? आसानंद मामतूराय। सिंधी नाटक नवेसीअ जो अलमबरदार केरु आहे? मिर्ज़ा कलीच बेग। ख़ुर्शीद ड्रामो आहे या नाविल? ड्रामो आहे। सिंध में पहिरें नाटक मंडली कॾहिं बर्पा थी? 1894 ईस्वी में दयाराम ॼेठमल सिंध कॉलेज ए मैच्योर ड्रामेटिक सोसाइटी। अदो अब्दुल रहमान कंहिंजी कहाणी आहे? अमरलाल हिंगोराणी। कॉलेज नाटक मंडलीअ जो पहिरियों नाटक नवेस केरु हो? दीवान लीलाराम वतणमल। बदनसीब थरी कंहिंजो लिखियलु ड्रामो आहे? मोहम्मद इस्माइल उर्साणी। सिंधी मज़मून नवेसीअ जो पहिरियों मजमूओ कंहिंजो लिखियलु आहे? दीवान कौड़ोमल पको पह। मिर्ज़ा कलीच बेग कंहिंजे मज़मूननि खे तर्जुमो कयो? बेकन्स एसेज़ मकालतुल हिकमत जे नाले सां। सिंधू रिसालो केरु कढंदो हो ऐं किथां निकिरंदो हो? बोलचंद राजपाल, शिकारपुर मां। महरान रिसालो कॾहिं शुरू थियो ऐं कंहिं पारां? 1946 ईस्वीअ में सरकार पारां सिंधी अदब लाइ मरकज़ी सलाहकार बोर्ड जे सहकार सां। गुलफुल मज़मूननि जो किताबु कंहिंजो आहे? परमानंद मेवाराम जो आहे, जेको 2 जुल्दनि ते मुश्तमिल आहे। उमीद थो कयां त इहे सवाल जेके आहिनि अव्हांजे लाइ ज़रूरु लाभ पराईंदा। इनशाला 1 या 2 सवाल बि या 5 सवाल बि हिन मां अची विया त असांजो हीउ जेको आहे सो पोरियो आहे सो सफल थी वेंदो। अल्लाह हाफ़िज़।